कज़ाकिस्तान जो सदर ॿिनि जे सरकारी दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। सदर आसिम ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मौज़िज़ महिमान जी आजियां कई। सदर कासिम जुमरात सां गॾु सीनियर वज़ीरनि ऐं सरकारी अमलदारनि ते ॿधल आला सतही वफ़द बि इस्लामाबाद पहुतो। मौज़िज़ महिमान सदर आसिम ज़रदारी ऐं वज़ीर आज़म सां मुलाक़ातूं कंदो। कज़ाकिस्तान जे सदर खे पाकिस्तान पहुचण ते एकी तोपनि जी सलामी ॾिनी वई। बलूचिस्तान में महरूमिन जी प्रोपेगेंडा कई पई वञे। सम्झण जी ज़रूरत आहे त हीअ आज़ादी जी जंग नाहे, दहशतगर्दी आहे। मिसिंग पर्सन 2.5 खां बि घटि आहिनि। यूरोप ऐं ओलह जा नंबर ॾिसी वठो, केतिरा माण्हू मिसिंग पर्सन आहिनि। हर बार चई छॾण एजेंसियूं खणनि थियूं, ही पाण जबलनि ते चढ़ी रूपोश थी वञनि था। मुमलिकती घरू वज़ीर तलाल चौधरी जो क़ौमी असेंबली में ख़िताब। जीअं उन्हनि माण्हुनि जो मक़सदु खतो वठणु, फुरलुट करणु ऐं मुल्क खे अदम इस्तेहकाम जो शिकार करणु आहे। जेकॾहिं हीअ हक़नि जी जंग आहे त शहरनि खे छो निशानो बणाए वियो? जॾहिं माण्हू चई रहिया हुआ कोयटा गैर महफ़ूज़ आहे, तॾहिं मौसिन नक़वी उते पहुतो। घरू वज़ीर कोयटा वञी सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु बीठो। क़ौमी असेंबली मां बलूचिस्तान में दहशतगर्दी ख़िलाफ़ गॾियल मज़म्मती ठहराव मंज़ूर। दहशतगर्दी ख़ात्मे जे लाइ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते अमल करण जो मुतालबो। ठहराव में चयो वियो त बलूचिस्तान में भारत जे किरदार जे हवाले सां संजीदा ख़तरा मौजूदु आहिनि। ॿाहिरिनि स्पॉन्सर्स ऐं अंदरूनी सहूलियतकारनि ख़िलाफ़ इक़दाम ऐं असराइती कार्रवाई कई वञे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग सॼी क़ौम जी जंग आहे। रियासत पंहिंजे अवाम जे तहफ़ुज़, अमुन ऐं क़ौमी सलामती ते कंहिं बि सूरत में सौदेबाज़ी न कंदी। पीपल्स पार्टी पारां पास्को खे बंदि करण वारे हुकूमती फ़ैसिले ते ख़दशनि जो इज़हार। मुल्क में हारी हिन वक़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुकूमत पास्को खे बंदि करे पई, हिन वक़्तु वॾी साज़िश थी रही आहे। पास्को NFC खे बंदि करे ज़री बैंक खे खनगायो पियो वञे। PP अॻवान चौधरी मंसूर जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, असांजे हुक्मराननि खे सादी मैशत सम्झ में न ईंदी आहे। पंजाब में बोर मुतासिर हारियुनि खे अञा ताईं सब्सिडी न ॾिनी वई आहे। हारियुनि खे तुर्त रिलीफ पैकेज ॾिनो वञे। नदीम अफ़ज़ल जन चयो त मुल्की ज़राअत जी मुआशी सूरतहाल ते मुकमल तौरु ख़ामोशी आहे। मुल्क में हिन वक़्तु ज़राअत जो बहिरान आहे। हारियुनि जे लाइ बिजली जो अघु न पियो घटायो वञे। PP कणक जी इमदादी क़ीमत वधाई हुई। हाउसिंग सोसाइटियूं ज़रई ज़मीन गिड़काइनि पियूं। पाकिस्तान ऐं अज़रबैजान विच में सामूरी सहकार वधाइण जे इत्तफ़ाक़। अज़रबैजान नेवल फोर्सिस कमांडर रियर एडमिरल शाहीन महमूदोव जी नेवल हेडक्वार्टर इस्लामाबाद आमद। चीफ ऑफ द नेवल स्टाफ नवीद अशरफ सां रियर एडमिरल जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे मामलनि, इलाक़ाई सामूरी सूरत हाल ते ख़याल जी ॾेवड़, तरबियती दिफ़ा जे शोबनि में गॾियल सहकार खे हथी ॾियण ते ॻाल्हि ॿोल। ISPR मौजूदु मुलाक़ात में पाक अज़रबैजान सामूरी सहकार खे वधीक सघारो बणाइण जे अज़म जो वर्झाव कयो वियो। पाक नेवी जे जथे अज़रबैजान नेवल फोर्सिस कमांडर खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। मौसूस महिमान शहीदनि जी यादगार ते गुल रखिया। वफ़ाक़ी आईनी अदालत शागिर्द खे स्पेशल सुपर सप्लीमेंट्री इम्तिहान जी इजाज़त ॾियण जो सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो कालादम करार ॾेई छॾियो। अदालत रिमार्क्स न त जजिस खे जज़्बात सां न पर कानून तहत फ़ैसिला खणणा पवंदा। सिंध हाई कोर्ट तरफ़ां शागिर्द खे स्पेशल सुपर सप्लीमेंट्री इम्तिहान में विहण जी इजाज़त बाबति केस जी ॿुधणी वफ़ाक़ी आईनी अदालत में थी। अदालत सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो बरक़रार रिमार्क्स ॾिना त अदालतूं ज़ाती इख़्लाक़ियात या हमदर्दी सां कानून जी जाइ नथियूं वठी सघनि। कानून ज़ाब्ते या रेगुलेशन में स्पेशल सुपर सप्लीमेंट्री इम्तिहान जी इजाज़त मौजूदु न आहे। सैयद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जो शागिर्द बुकी जे ट्रांसप्लांट सबबि सालियाने इम्तिहान में शिरकत न करे सघियो हो। शागिर्द तिबी सबबनि जे करे सप्लीमेंट्री इम्तिहान न ॾेई सघियो हो। सिंध हाई कोर्ट शागिर्द खे सुपर सप्लीमेंट्री इम्तिहान में शिरकत जी इजाज़त ॾिनी हुई। राव अब्दुल करीम IG पंजाब मुक़रर। उस्मान अनवर DG FIA थी वियो। नोटिफिकेशन जारी। उस्मान अनवर उन खां अॻु IG पंजाब तौरु ज़िम्मेवारियूं निभाए रहियो हो।
सिंध हुकूमत तालीम के शोबे ते वधीक ध्यान दे रही है। असांजे नौजवाननि में वॾियूं सलाहियतूं मौजूद आहिनि। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं इल्मी मैदान में अॻिते वधनि। वरी वसीह जो तकरीब खे ख़िताब चयाईं, असांजी ज़िंदगी में वालिदैन ऐं उस्तादनि जो वॾो किरदारु आहे। माज़ूरी जे ज़िक्र खे बि ख़राबु तसवुरु कयो वेंदो आहे। जिस्मानी कमज़ोरियुनि जे शिकार माण्हुनि खे पाण भरो करणो आहे। दादू में 27 ॾींहं मुबैना पुलिस मुक़ाबले में मार्जुल नागरिक जमाली केस की ॿुधणी 17 फरवरी ताईं मुलतवी। वकीलनि जा दलील ॿुधण बाद केस की ॿुधणी मुलतवी कई हुई। ॿुधणी बाद SSP दादू ऐं पुलिस एहलकार खिसकण लॻा त नागरिक जमाल जे वासिर ऐं शहरनि कोर्ट जे अहाते में पुलिस जो घेराव करे वरितो। ज़ोरदार नारेबाज़ी। कोटलालू पुलिस हथां लोहारी ॼणा मुबैना मुक़ाबले में बालक टिनि ॼणनि जे वारसनि पारां मुक़ाबलो कूड़ो करार। संदन चवण 1.5 महीने खां गुलाम मुस्तफ़ा शाह नौजवाननि खे पुलिस अॻियां पेश करण जे लाइ कोशिशूं करे रहियो हो। गुज़िरियल SHO कोटलालू हुननि खे जांच रेगुलेटर पुलिस पिकेट ते घुरायो। पुलिस मौला बख्शर ऐं आकिब शर सां गॾु गुलाम मुस्तफ़ा खे प्राइवेट माण्हुनि हथां माराए मुक़ाबले जो ड्रामो रचायो आहे। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। पुलिस स्टेशन भरिसां पाठ शरीफ़ जो दादू केनाल खे खारो। दादू केनाल खे RD 509 वटां खारो लॻी वियो। पाणी दादू केनाल मां निकिरंदड़ शाख में दाख़िल थी वियो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत खारो ॿधण में रुधल आहिनि। संदन चवण आहे त फसल पाठ शरीफ़ ऐं ॿिए ॻोठ पाणी हेठि अचण जो ख़तरो आहे। बिना देरि खारो बंदि कयो वञे। लाड़काणे में गस्टा तरफ़ां उस्तादनि मथां FIR दाख़िल कराइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। सेक्रेटरी तालीम तरफ़ां उस्तादनि खे शोकाज़ नोटिस जारी करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि तदरीसी अमल जो बाइकआउट करे एहतिजाज कयो। गस्टा अॻवाननि चयो त 8 उस्तादनि ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल करायो वियो। 12 उस्तादनि खे बिना जवाब शोकाज़ नोटिस जारी कया विया आहिनि। उस्तादनि मथां दाख़िल FIR ख़तमु करे शोकाज़ नोटिस वापसि वरिता वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।